नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर सांगड़ मिर्ज़ा नासिर अली ज़िले में ॿेले खाते जी ख़ाली थियल ज़मीन ते ॿीहर हद दख़लियूं कंदड़ ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जो हुकुम ॾींदे चयो आहे त सरकारी मिल्कियत जी मालिकी करण लाॻापियल खाते जी अवलीन ज़िम्मेवारी आहे। तंहिं करे ॿेले खाते जी ज़मीन जी सख़्त निगरानी कई वञे। हिन अहिड़ो इज़हार अॼु पंहिंजी ऑफिस में पब्लिक विजिलेंस कमेटी फॉर मॉनिटरिंग फॉरेस्ट लैंड इन सांगड़ जी गरजाणी सदारत कंदे कयो। गरजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर वन सुभाष चंद्र, ॿेले खाते जे ज़िले ऑफिसर इमरान अली भुट्टो, लाॻापियल तालुके जे एसिस ऐं कमेटी जे मेंबरनि शिरकत कई। गरजाणी खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर सांगड़ मिर्ज़ा नासिर अली ॿुधायो त ज़िले सांगड़ अंदरि ॿेले खाते जे कब्ज़े हेठि आयल 8,458 एकड़ ज़मीन ख़ाली कराए ॿेले खाते हवाले कई वई आहे, जॾहिं त 387 एकड़ ज़मीन जी हदबंदी जे लाइ सर्वे ऑफ पाकिस्तान खे पिणु गुज़ारिश कई वई आहे, जेका तमामु जल्द कराई वेंदी। हिन चयो त ॿेले जी ज़मीन जी लीज़ बाबति केसिस डिविज़नल कमिश्नर जी ऑफिस में मरहलेवार हली रहिया आहिनि। जीअं इन ते फ़ैसिला ईंदा उन वक़्तु ई लीज़ रद्द करे ज़मीन ॿेले खाते जे हवाले कई वेंदी। हिन लाॻापियल अमलेदारनि खे हिदायत कई आहे त इहे ख़ाली थियल ज़मीन ते ॿीहर कब्ज़ा न थियण खे यकीनी बणाइण ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते चौकीदार निज़ाम ऐं चेक पोस्टूं क़ाइमु कयूं वञनि, जॾहिं त ॿीहर कब्ज़े कंदड़नि ख़िलाफ़ फौरी तौर ते FIR दाख़िल कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।